डहर की लग खेजू रोड ते पेपे MPA जाम महताब डहर ते फायरिंग थी आहे। फायरिंग में MPA जाम महताब डहर महफूज़ रहियो आहे। असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदा आहियूं त डहर की लग खेजू रोड ते पेपे MPA जाम महताब डहर ते फायरिंग थी आहे। फायरिंग जे नतीजे में हू महफूज़ रहियो आहे, जिन 4 ॼणा ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। DSP बावड़ो फायरिंग वारे वाक़े जी तस्दीक कई आहे, जॾहिं त जाम महताब डहर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हमले जो इल्ज़ाम MPA शहरयार शर मथां लॻाईंदे चयो आहे त आउं सुबुह जो ज़मीन ते वञी रहियो हुयुसि त शर बिरादरी जे माण्हुनि मूं मथां हमलो कयो। शहरयार शर रस्ते में असांखे ॾिठो, मूंखे हमदर्दनि फ़ोन करे ॿुधायो त शहरयार शर साज़िश करे रहियो आहे। पेपे MPA वधीक ॿुधायो त मुंहिंजे मथां हमलो हिकु साज़िश तहत कयो वियो आहे, जंहिंजो जवाब जल्द ॾिनो वेंदो। हिन वधीक ॿुधायो त वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे हमले बाबति आगाही ॾिनी आहे। मां ॿुधायो आहे त मुंहिंजे मथां हमले में शहरयार शर जो हथु आहे। होॾां ज़ख़्मी थियल 4 ॼणनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े में गाॾी खे बि वॾो नुक़सान पहुतो आहे। अदा सभिनि खे दुनिया खे ख़बर आहे, मां चवां थो साफ़ी खां बि ॻाल्हि निकल न आहे। पुलिस खे बि सारी ख़बर आहे इहा दहशतगर्दी शहरयार शर करे थो पियो। हिन खे इहा ख़बर न आहे त कंहिं सिंध जे अरड़े पुट सां हुन हथु अटकायो आहे। हिते जेके आहिनि क़ौमूं, जेके शरीफ़ आहिनि, जेके बि आहिनि, उहे मुंहिंजा हमदर्द बि आहिनि, मुंहिंजा दोस्त बि आहिनि। इंशाअल्लाह ताला इन जो जवाबु जेको आहे असां कंहिं आम रवाजी माण्हू खे कोन ॾींदासीं, असां शहरयार शर खे ॾींदासीं। सुबुह जो मां पंहिंजी ज़मीन ते वियुसि पियो, हिते मिलियो आहे मूंखे, ॾिठो अथई, मोटी अची करे इहो सारो प्लानिंग कई अथई। जेको बि आहे उन्हनि असांखे कोई हमदर्द असांजा बि उन सां गॾु हूंदा आहिनि। उन्हनि ॿुधायो अथई फ़ोन करे, साज़िश करे थो पियो, माण्हू गॾु करे तव्हां ते हमलो कराईंदो। पर मां चयो मुंहिंजी का दुश्मनी कंहिं सां आहे कोन, ऐं भाड़ी न आहियां जो ऐं लिकी उते वियां। चयो ऐं पंहिंजे घर वेंदुसि। हिन जाइ ते पहुताऊं, चइनि तरफ़नि खां सवे माण्हू हुया जंहिं ते हमलो थियो आहे मूं ते। ऐं वेठियो आहियां, संगत जेकी आहे हिते गॾु थिए पई। ॾिसूं था त पुलिस कहिड़ो एक्शन